माया किशोर स्वर्ण इसरानी गोवर्धन में छप्पन भोग जो भव्य आयोजन पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जे द्वारा धूमधाम सां थियो आहे ऐं हिन में घणी उत्साह ॾिसण लाइ मिलियल आहे ऐं हर सिंधी जे चेहरे ते स्पष्ट ख़ुशी नज़र अचे पई। सभी भगवान झूलेलाल जा जयकारा ऐं श्री गिरिराज धरन जा जयकारा लॻाइनि पिया ऐं हिन विच में सॼे कार्यक्रम जी झलकी सां गॾु मां ॿी बि घणी जानकारी तव्हांखे ॾींदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। सरकार की जय। अॼु छप्पन भोग जे भव्य आयोजन की पूरी तैयारी ऐं हुननि जो पूरे कार्यक्रम जो जेकी रूपरेखा रही है, कहिड़ा कहिड़ा कंहिं पंहिंजी विभिन्नता या पंहिंजी भूमिका निभाई है, सहयोग ॾिनो है या ॿिया छा हिन आयोजन में विशेष रहियो आहे, सॼी ॼाण लाइ अॼु मूंसां गॾु जुड़ियल आहिनि श्री रामचंद खत्री जी जेका पूज्य सिंधी जनरल पंचायत जा वरिष्ठ उपाध्यक्ष आहिनि। त तव्हां अॼु जे कार्यक्रम के संदर्भ में ॿुधायो। पूज्य सिंधी जनरल पंचायत जे तत्वाधान में छप्पन भोग अभिषेक जो कार्यक्रम 19 तारीख जो हो। 18 तारीख जो कार्यक्रम रात्रि बेला में असांजो जेको आहे भजन कीर्तन मंडली सां गॾु परिक्रमा जो कार्यक्रम रखियो वियो हो। कल 18 तारीख जो यो कार्यक्रम ॾाढो सफल वियो, जंहिंमें महिलाउनि जी भागीदारी काफ़ी रही, पुरुषनि जी भी भागीदारी काफ़ी रही। घटि में घटि 250 सदस्य असांजा सकीर्तन सां गॾु पंध परिक्रमा भजन गाईंदा हलिया। धन्यवाद ॾियां थो मथुरा जी पंचायत जे सदस्यनि खे जो हेॾो वॾो कार्यक्रम अची करे ऐं पैदल परिक्रमा ॾियणु ऐं किन ट्रेन में भी ॾिनी, माने ई रिक्शा में, छोकी बुजुर्ग वग़ैरह जेका हुआ उहा हली न सघिया ई रिक्शा में, पर हुन कीर्तन वारी गाॾी सां गॾु हलंदा रहा। 10:30 बजे रात्रि जो असांजो कीर्तन जी गाॾी निकिती ऐं रात्रि जो 2:30 बजे वापसि स्थान ते गिरधर निकुंज में आई। असांखे ॾाढी ख़ुशी थी त ही कार्यक्रम असांजो 18 तारीख़ जो काफ़ी सफल थियो, जंहिंमें महिलाउनि जी भागीदारी ऐं युवाउनि जी भागीदारी ऐं इन सां गॾु पूज्य सिंधी जनरल पंचायत या कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी गण संयोजक मंडल ऐं सदस्य गण उनमें मौजूद खुशियों मनाया तो झूलन मुंहिंजो आयो आहे, मां खुशियों मनाया तो झूलन मुंहिंजो आयो। त हिन
हिन ॿुधायो कि पहिरीं हिन 18 तारीख़ जो परिक्रमा जो आयोजन थियो, त हाणे 19 तारीख़ जेको मुख्य आयोजन वारो ॾींहुं आहे, त हुन कार्यक्रम में छा छा थिया आहिनि उहो ॿुधायो। 19 तारीख़ जो प्रातः 9:30 बजे असांजो अभिषेक जो कार्यक्रम शुरू थियो, जेको 10:15 बजे ताईं हलियो। सज्जतो पूजितो यं सरासरे सर्वविघ्न हरस्तस्मै कारणे नमो नमः। ओम स्वस्ति न इंद्रो वज्रस्रवाः गिरिराज धारण प्रभुतुं हरिशरण गिरिराज धारण प्रभुतुं हरिशरण वल्लभ तुम्हारी शरण विठ्ठल तुम्हारी पूजा गोवर्धन की कर ले सेवा गोवर्धन की कर ले मेरे जन्म से ओ गिरवर पे दूध चढ़ाए ले तू मानसी गंगा नहाए ले ओ गिरधर पे दूध चढ़ाए ले तेरो जन्म सफल है जा पूजा गोवर्धन की कर ले सेवा गोवर्धन की कर ले पूजा गोवर्धन की कर ले ऐसा भोग लगाओ मेरे रसिया ऐसा भोग लगाओ मेरे रसिया सब अमृत हो जाए रसिया मेरे नाम रसिया मेरे मन बसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया मेरे नाम रसिया मेरे मन बसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया रसिया मेरे नाम रसिया मेरे मन बसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया हरे राम को मैया अभिषेक असांजो पूरो थियो। उन खां पोइ ठाकुर जी जो स्वरूप जे साम्हूं 56 भोग सजाया विया। 56 भोग जा दर्शन असांजे हिते अनुयागिन कया ऐं असांजो उन सां गॾु श्री कृष्ण मंडली द्वारा संकीर्तन जो आयोजन जेको रखियो वियो उहो बि ॾाढो सफल वियो। उन्हनि जे भॼननि ते जेकी असांजी पब्लिक नाच ऐं डांस कयो आहे, जेका झूम थिया आहिनि, जेतिरी असीं तारीफ़ उन पब्लिक जी करियूं, समाज जे पब्लिक जी करियूं, समाज जे सदस्यनि जी करियूं, ओतिरी ॾाढी घटि आहे। सदस्यनि जो तो योगदान रहियो ई रहियो, जेको पंहिंजो समय कढी करे आया, पर हिन सुहिणी कार्यक्रम खे
संपूर्ण कराइण लाइ जेको संयोजक मंडल असां ठाहियो हो, जंहिंमें श्री जीवतराम चंदानी मुख्य संयोजक, श्री कन्यालाल भाई जी संयोजक मंडल, श्री सुरेश मेठवानी जी, प्रदीप उकरानी जी, जितेंद्र लालवानी जी, भगवान दास बेबू, सुनील पंजवानी आदि द्वारा हिन कार्यक्रम खे जेको 1 महीने खां लगातार जी तोड़ महिनत करे जेको सफल आयोजन कयो हुयो, मां उन्हनि खे बि धन्यवाद ॾियां थो। उन सां गॾु असांजी समस्त कारकाणी ऐं पदाधिकारी उन्हनि खे बि धन्यवाद ॾियां थो, जिन तन मन जो सहयोग करे लगातार मीटिंगनि में भाग वठी करे हिन कार्यक्रम में सुहिणो मनायो ऐं सुहिणो करायो। इन सां गॾु मां पंहिंजे पब्लिक खे बि धन्यवाद ॾियां थो, मथुरा जी सिंधी भाइनि खे, त जंहिं अची करे हिन कार्यक्रम जी शोभा वधाए असांजो उत्साहवर्धन कयो। जय झूलेलाल। त तव्हां पूरी ॼाण ॾिठी कि पूज्य सिंधी जनरल पंचायत द्वारा गोवर्धन में जेको 56 भोग जो आयोजन थियो, इनमें के प्रकार जी भूमिकाऊं रहियूं ऐं छा आयोजन थिया, त तव्हां सॼी ॼाण ॿुधी। त अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जे तत्वाधान में गिरिराज जी में 8हों 56 भोग महोत्सव संपन्न थियो आहे। मां इन जी सफलता लाइ पंहिंजे समाज जे सभिनी भाउरनि खे, भेनरनि खे, कार्यकारिणी सदस्यनि खे, मुख्य संयोजक महोदय खे ऐं संयोजक महोदय खे, सिंधी नॉलेज जे संपादक श्री किशोर इसरानी के सभिनि खे मां विशेष धन्यवाद ॾियां थो। ऐं अॻियां बि असांजो हर साल इहो कार्यक्रम इन तरीक़े सां संपन्न थींदो रहंदो। जय झूलेलाल। जय गिरिराज महाराज।